न्यूज़ एचटी की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। ठरी मिरवा मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा में सीनियर सहाफ़ी अली असगर दस्ती ऐं अब्दुल रज़ाक सां मिरवा पुलिस पारां थियल ज़ातियुनि ख़िलाफ़ नाका चौक खां मिरवा प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। रैली जी अॻवानी सरपरस्त आला मोहम्मद मलूक शर, सदर मुमताज़ अली शर, जनरल सेक्रेटरी नियाज़ अली शर ऐं ॿियनि एहतिजाजी रैली कढी। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त बदमस्त SHO मिरवा मक़सूद रसूल महर खे हटायो जा नारा पिण लॻाया विया आहिनि। सहाफ़ी पैगुंबरी पेशो आहे, सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे हुननि खे हिसाइण जी कोशिश कई थी वञे। असां हिननि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाईंदासीं। सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में इंसाफ़ न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।